मलेरिया के आलमी ॾींहं के हवाले से अज सॼे सिंध जी ठटे में भी आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मलेरिया का बचाव लाइ मुख़्तलिफ़ तदबीरूं इस्तेमाल कयूं पियूं वञनि। उन खां अलावा टेस्ट कया पिया वञनि मलेरिया जे हवाले सां। अॼु हिते मकली ते असां ख़िदमत सेंटर में मौजूद आहियूं, जिते आलमी ॾींहं जे हवाले सां मुफ़्त चकास वारो सिलसिलो जारी है। मलेरिया जो अचो उते मौजूद माण्हू खां वीचार वठूं था ऐं हिन इंतज़ामिया खां वीचार वठूं था त उहो धरती टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वंडीनि। आलमी ॾींहुं तव्हां मल्हायो पिया मलेरिया जे हवाले सां हिते अल ख़िदमत सेंटर मकली ते छा सूरत हाल आहे? माण्हुनि में केतिरी अवेयरनेस है मलेरिया जे आलमी ॾींहं जे हवाले सां? जी बिल्कुल, आज आलमी योम मलेरिया है, वर्ल्ड मलेरिया डे है। इन हवाले से सजे मुल्क भर में तकरीबात होंदियूं या मेडिकल कैंप होंदा। अल्हम्दुलिल्लाह असांजी अल ख़िदमत फाउंडेशन जो हर हमेशा दुखे सुखे वक्त में इतने जो है ठटे जी आवाम की खिदमत करे रहियो है। इन हवाले से जो आज वर्ल्ड मलेरिया डे भी असां हिते इन तरीक़े से ऑर्गेनाइज किया है त असां हिते फ्री में माण्हू जो टेस्ट करे उनमें जे माण्हू जो डायग्नोस थे तो पॉजिटिव रिजल्ट अचे तो उनके फ्री मेडिसिन ॾेई करे उन जो इलाज करे रहिया आहियूं। ऐं हिन में अवेयरनेस जे लिहाज़ से इहा है त जीअं पाण वटि मलेरिया हुजे या डेंगू हुजे, मच्छर के खाइण सां जेका भी हिते बीमारियूं पैदा थींदियूं हुन में माण्हू कीअं पंहिंजो तहफ़ुज़ कनि हुनजी भी इनके असांजे डॉक्टर साहब जेको आहिनि माण्हुनि खे गाइड कनि पिया ऐं जेको हिते स्टाफ आहिनि उहो भी माण्हुनि खे गाइड कनि पिया। ऐं तव्हां पाण भी हिते कवरेज कई आहे, सूरत हाल तव्हां ॾिठी आहे त पेशेंट जेका ग़रीब पेशेंट आहिनि हींअर जेको पाण बीठा आहियूं ख़िदमत सेंटर ते ही जुमशाही रोड ते सीधो पूरो कोहिस्तानी इलाइक़ो लगे तो जिते त माण्हू तमामु ग़रीब आहिनि ऐं उहो के प्राइवेट अस्पताल या के जगह ते पुॼी नथा सघनि त अल्हम्दुलिल्लाह असां मुफ़्त में उन्हनि खे इहा सहूलियत मुहैया कई है। डॉक्टर साहब ख़िदमत सेंटर ते ही मलेरिया के हवाले से आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। जी जी, इन सिलसिले में असांखे इहो पुछणो हो त छठो ग्रुप माना पुठिते पहले ज़िलो आहे, एतिरी सहूलियतूं घटि न असांखे महसूस थी सरकारी सतह ते बि एॾी ख़ासि को सहूलियतूं मैसर कोन आहिनि जे हवाले सां। जी कीअं त सम्झो हिन जेको तव्हां अॼु ॾींहुं मल्हायो पिया हिन केतिरो फ़र्क़ु पवंदो? ॾिसां एतिरो असां हिते ICT किट्स जे ज़रिए माण्हुनि जी फ्री में चेकअप करियूं था, जेका हूअं आमतौर ते महांगियूं हूंदियूं आहिनि। प्राइवेट में 200 खां 300 रुपया वठंदा आहिनि, पर ग़रीब माण्हू खे असां फ्री में चेक करियूं पिया ऐं जंहिंखे मलेरिया जी आहे डायग्नोसिस पॉजिटिव आई आहे त असां हुनखे हितां खां फ्री में सुठी वारी दवाऊं ॾियूं पिया। त हुन सां छा थींदो जो काफ़ी मरीज़नि खे फ़ाइदो थींदो ऐं हुनखे इरेडिकेशन ऑफ मलेरिया में फ़ाइदो थींदो। उन सां गॾोगॾु मलेरिया जे बारे में असीं मरीज़नि खे फीडबैक ॿुधायां पियो त प्रिवेंशन कहिड़ी आहे मलेरिया जी। एंड यू नो प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। अगरि असां एहतियात कंदासीं त थींदी कोन मलेरिया, त मलेरिया तंहिं एहतियात ज़्यादा इम्पॉर्टेंट है बिनस्बत उनजे मलेरिया जे इलाज जे बारे में। त उहो पाऊं हुते असीं मरीज़नि खे सम्झायूं पिया उन बारे में। केतिरी शराइत आहे मलेरिया जे मरीज़नि जी? हिते असां वटि अगरि हिन इलाइक़े में उन जा कुझु ॾींहं हूंदा आहिनि न, जिन ॾींहंनि में स्टेगनेंट वाटर हूंदो आहे या साड़ियुनि जो ॾींहंनि में हूंदा आहिनि त पाणी जिते बीठल हूंदो आहे या गटर वग़ैरह बीठल हूंदा आहिनि या साड़ियुनि जे ॾींहंनि में पाणी बीहे थो ॿनियुनि में, त उन ॾींहंनि में मलेरिया जी शरह ज़्यादा थी वेंदी आहे ऐं साड़ियुनि जे कटाई खां पोइ मलेरिया शरह घटि थी वेंदी है। मलेरिया जे बचाव जा कहिड़ा आहिनि तदाबीर कहिड़ियूं? मलेरिया खां बचाव जो मेन ॻाल्हि जेका आहे सा नेट्स आहिनि, मच्छरदानी बाराड़ी में या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहर खां अलावा इन्हनि बाराड़ी में मच्छरदानी तमामु बहितरीनु तरीक़ो आहे। ऐं अगरि उहा ई मच्छरदानी असां दवा लॻल जेकॾहिं इस्तेमालु कजे त उहो ज़्यादा बहितर आहे, छो हुनखे जीअं मच्छर वेहे थो त मच्छर मरी थो वञे, अंदरि नथो अचे, अंदरि अचण बचा थी थो वञे। मच्छरदानी आहे या ॿिया मुख़्तलिफ़ लोशन्स अचनि था जेके जिस्म ते लॻाइण सां असां पंहिंजो बचाव करे सघूं था, या ॿियो उन सां गॾोगॾु असां पंहिंजे आस पास जो किथे बि गटर जो या गंदो पाणी जमा थियण न ॾियूं। जो मलेरिया जो जेका मच्छर आहे प्लास्मो ऐं उहो जेनस एनोफिलस जंहिंमां मलेरिया पैदा थींदी आहे, जरा इहा बीमारी पकड़जंदी आहे, उहो बेदा ॾींदो ई बीठल पाणी ते आहे। उनजो उसूल आहे बीठल पाणी ईंदो त असां कोशिशि करियूं त पंहिंजे इर्द गिर्द में बीठल पाणी न हुजे ऐं जेकॾहिं गंदो पाणी आहे त उन ते स्प्रे कराइजे। इहो बि हिकिड़ो वॾो तरीक़ो आहे मलेरिया खां बचाव जो। जेकॾहिं मच्छर न खाईंदो त मलेरिया थींदी कोन। इहो असां मलेरिया हवाले सां जेको हुते आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे
इन हवाले सां कहिड़ा माण्हू खे फ़ाइदा थियनि? त इन में त मलेरिया आलमी ॾींहुं त हर को शोबे जो या को बीमारियुनि जो ॾींहुं हूंदा आहिनि, जीअं कैंसर जो हूंदो आहे ऐं वर्ल्ड हेल्थ असां हींअर कुझु ॾींहं अॻु में मल्हायोसीं हिते अलख़िदमत मेडिकल सेंटर में। त असांखे घुरिजे, असांजे डिस्ट्रिक्ट वारे ऑफिसरनि सभिनि खे घुरिजे त इहे ख़ाली अलख़िदमत न पर सॼे ज़िले जा जेका अस्पताल सिविल अस्पताल वारा या ॿिया अलशाफ़ी वारा उन्हनि सभिनि खे इहो ॾींहुं मल्हाइणु खपे। ऐं जेका असांजा बाराड़िया माण्हू आहिनि उन्हनि खे असां इहे ॿुधायूं त मलेरिया खे कीअं बचा थिए ऐं मलेरिया जा डोज़ वग़ैरह जेका तव्हां टाइम सां इस्तेमालु करियो ऐं गंदो पाणी पंहिंजे इर्द गिर्द में रहणु न ॾियो ऐं कोशिशि करियो मलेरिया जी इलाज करायो। त हीअ बीमारी अहिड़ी आहे, इन में मलेरिया अगरि टेम्परेचर ज़्यादा थी वियो हाई थी वञे त उन में दिमाग़ी असरु थी थो वञे ऐं उहो पेशेंट कोमा में वञी सघे थो ऐं उनखे इलाही नुक़सानात थी था वञनि। थैंक यू। हिन आलमी ॾींहुं हवाले मलेरिया जे आलमी ॾींहुं हवाले सां मौजूदु माण्हुनि जा वीचार ॿुधा, डॉक्टर जा वीचार ॿुधा। डॉक्टर ॿुधायो त तदबीरूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें तव्हां मलेरिया खां बची सघो था। पाणी जेको बीठल हुजे थो उन ते मच्छर तमामु घणो थिए थो, उन हवाले सां उन चयो त उन खां बचाव कयो वञे, उन ते स्प्रे कया वञे। ऐं छठो हिकिड़ो पुठि ते पयल ज़िलो आहे, उन हवाले सां अल ख़िदमत पारां जेकी अॼु आलमी ॾींहुं मल्हायो वियो आहे, असीं सम्झूं था त उन्हनि खे जस आहे जो उन्हनि अहिड़े क़िस्म जी काविश रखी आहे ऐं घटि में घटि ॿाहिराड़ी माण्हू खे अवेयरनेस ॾेई रहिया आहिनि त जीअं मलेरिया खां बची सघिजे। कैमरामैन MS कुंभार सां गॾु सेठ गुलशाह, धरती TV न्यूज़ ठठो।